ये असांजे अपन ॾाॾे न हुई हाणे आई आहे न सिखी आयो आओ वरती आहे जी हा हलायो पिया हा हिन शइ जो तव्हांखे लाचार हो हा असीं छा करियूं ज़रूरत आहे जेतिरी तव्हांखे हिन जी ज़रूरत आहे एतिरी क़ुर जी आहे फतवा तूं पाण पंहिंजे ज़मीर काॾे हीअ शइ सिखी वे क़ुर कोन सिखे थो हिन जो लाचार हो तॾहिं क़ौम असांजी हीअ शइ सिखी वई आहे जे एतिरो असांजी क़ौम खे क़ुर जो लाचार हुजे हा त मस्जिद में अची किरो हा रड़ियूं करियो आहे मौलवी साहिब असांखे क़ुर सेखार असांखे कुझु कोन थो अचे मोबाइल फोन जो लाचार आहे क़ुर जो लाचार न आहे हलो मैयत जे तॾहिं ते दुआ घुरी अचूं असां हलो आया आहिनि मैयत जे तॾहिं ते दुआ घुरण छा मैयत जे तॾहिं ते पढ़बो ॿुधाए त सही मैयतनि सां ठगियूं तव्हीं करियो वरी फतो असां ते ॾियो त मुला वाह बीहनि फिरल आहिनि चरी कौम खबरदार रसूल जिहाद जो जज्बो मर्दन औरतन पौढ़न नंढन वडन बीमारन में एड़ो तो भरियो हो तो कसम खुदा जो साहबा जा वाक़या जिहाद जा ॾिसूं त हैरान था थियूं अल्लाह जो रसूल फौज वठे वञे पियो जिहाद ते घोड़न जे टापन जो आवाज आयो माई घर मां निकती नंढड़ो ॿार खणे बि अचे या रसूल अल्लाह जिहाद था वञो जी हा साईं मुंहिंजो को बि पुटु वॾो कोन्हे जवान जेको तव्हां सां गॾु जिहाद ते रवानो करियां हीउ ॼावल मासूम बचो आहे हिनखे खणी वञो जिहाद ते अल्लाह जे रसूल फरमायो माई हीउ त ॿियनि खे खोटी कंदो हिनखे जिहाद ते कीअं खणी वञूं माई जवाब कढो न चई जेको मुजाहिद मैदान जंग में जंग लड़े उनखे मुंहिंजो बच्चो ॾिसी त ढाल करे इस्तेमाल करे दुश्मन जॾहिं तीर हणे तलवार हणे त मुंहिंजो बच्चो आदो ॾिजा धक त बच्चे खे लॻे हीउ जॾहिं बच्चो मुंहिंजो उन्हनि तलवार ने तीरनि जे करे शहीद थींदो त क़यामत ॾींहुं रब मूंखे पुकारींदो त मासूम बच्चे जी माउ किथे आहे हीउ जज़्बो हो माइयुनि जो यरमूक जंग में बीबी खनसा पंहिंजा 4 पुट वठी आई लाइन में बीहारे पुटनि खे पई वसियत करे त पुट जीअं तव्हांजी माउ हिकु आहे त तव्हांजो पीउ बि हिकु आहे मूं चोरी कोन कई मूं तव्हांजो नस्ल तबाह कोन कयो आहे हलाली बचायो सुभाणे जिहाद जो नारो लॻो आहे 4 ई वञा पर ख़बरदार कंहिंखे बि पोयां पुठनि में तलवार लॻल न हुजे मथां पुठ ॾेई भॼो पोयां धक लॻे साम्हूं विढ़जा हिकिड़ो मरे ॿियो मरे टियों मरे सभु मरी वञा क़यामत ॾींहुं रब ऐलान कंदो किथे आहे खनसा चईनि शहीदनि जी माउ ए माऊं सबक़ ॾींदी हुयूं बचनि खे तूं 3 ॾींहं तबलीग में लिखाए पोइ वरी घर वञ छिके माणे जा मथां रली विझंदी मुंहिंजो बच्चो बीमार आहे ठीक कोन्हे हणकूड़ हो तरकीब पई वॾी त वञ माइयुनि जो जज़्बो आहे साहिब ओहद जे मैदान ते बीठो आहे चएसि नंढड़ा 2 छोकिरा मुआवज़ ऐं मुआज़ नंढड़ा 2 छोकिरा मासूम साहिबी खे फिरी आया मामा ओ मामा जी अबू जहल खे सुञाणी थो हा छो बाबा जी मामा असीं घरां निकिता आहियूं असीं कसम खणी आया आहियूं त अबू जहल रसूल जो दुश्मन आहे साईं जिन जी बेअदबी थो करे रसूल खे बुरा भला लफ़्ज़ थो ॻाल्हाए असीं कसम खणी आया आहियूं त अॼु अबू जहल खे कोन छॾींदासीं मारींदासीं रुगो तूं असांखे ॾेखार सही आहे किथे साहिबी फरमाए थो अबू जहल खे मुंहिंजो नज़र पियो त घोड़े ते सवार हो ताज मथे ते रखियलु हो त पासे खां 2 घोड़ा ॿिया हुआ उन्हनि ते मायूं वेठियूं हुयूं जिन मोर जे परनि सां अबू जहल ते छांव पे कई जेॾी महिल न साहिबी जो नज़र पियो अबू जहल ते तॾहिं नंढड़नि खे चई ओ इहो घोड़े ते सवार आहे मथे ते ताज आहे
पासन का मायूं मोर जे परन सां छांव कंदियूं पयूं हलन इहो आहे अबू जहल इहो आहे रसूल जो दुश्मन साहबी फरमाए त मूं आंगर हीअं कई बाज़ वांगुरु उॾामिया मूं ॾिठा ई कोन कीअं रवाना थिया वेंदे शर्त हिकिड़े तलवार हई घोड़े जी टंग कटजी पई अबू जहल हुते वञी किरियो ॿिए दौड़ी हितां तलवार छॾियसि ॿ मासूम छोकिरा हुआ जेके अल्लाह जे दुश्मन खे क़तल करे वरी सलामत पिया वञनि ही नंढड़नि ॿारनि जो जज़्बो हो हज़रत आमिर बिन जमू लंगड़ो साहबी आहे मंटो साहबी आहे अल्लाह जे रसूल वटि आयो आहे या रसूल अल्लाह मूंखे इजाज़त ॾियो त आऊं जिहाद ते हलां पाण फरमायूं तूं त मज़दूर आहीं तो ते त जिहाद फर्ज़ ई कोन्हे या रसूल अल्लाह दिलि थी घुरे त हिन मन जी टंग सां जन्नत में वड़कंदो वतां पाण सां घरनि मोकल ॾिनी घर आयो तलवार खई माई पुछो छा आहे की वञा थो जिहाद ते तॾहिं माई तानू हुयो या माइयुनि में आदत हूंदी आहे माई मुड़ुस मां कमु कढंदी न मुंहिंजा 3 तरीक़ा आहिनि मुड़ुस नथो चवण करे पोइ माइयुनि वटि वॾा हरबा आहिनि अल्लाह जी क़ुर में न क़ैद शैतान कान ज़ईफ़ आहे शैतान हरामी आहे पर शैतान जा मकर अटकलूं कमज़ोर पर माई जे नाले क़ुर छा थो फरमाए न क़ैद कुन ज़ईफ़ औरत जो मकर एॾो वॾो आहे जो शैतान बि हुनजे अॻियां फिरे शैतान जे मकर खां बि माई जो मकर वॾो मुड़ुस मां कमु कढंदी न पोइ रोहंदी करी सॼी ज़िंदगी तुंहिंजे घर में सुख ॾिठो अड़े निभागी मरे कमाए 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 मुंहिंजा वार खुसी आहे मथे जा मच्छियूं वठी आयसि पला वठी आयसि मुर्गियूं वठी आयसि छेला वठी आयसि चीगम वठी आयसि सम्झो मेकअप जा सामान कपिड़ा लटा सिंडल चूड़ियूं ज़ेवर ज़ट सट पट अञा निभागी तोखे छा करिणो तुंहिंजे घर में सुख मिलियो ई मूं तोखे काल चयो पल्लो तो तूं आंदो कोन रोई कमु कढंदी ॿियो तानू हणंदी तानो तोखां ईसो ई चङो करनि